बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जे तरफ़ां 20 तारीख़ ते भी सिंध में बदअमनी ऐं लाक़ानूनीयत जे ख़िलाफ़ ऐं हिन वक़्तु सिंध जो जेको वॾे में वॾो इशू आहे पाणीअ जो मसइलो जंहिं नालनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी एहतिजाजी तहरीक शुरू कई वई तहसील सतह ते 20 तारीख़ ते सिंध जे सभिनी तालुक़नि में जमीयत उलमा इस्लाम पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो हो ऐं इन ई सिलसिले में 25 तारीख़ ते जमात हुकुम कयो आहे त ज़िले हेडक्वार्टर में सिंध में हिन वक़्तु जेकी बदअमनी जी सूरत हाल आहे, महांगाई जी सूरत हाल आहे, लाक़ानूनीयत आहे, जो अवाम जी जान ऐं माल महफूज़ न आहे। रियासत जो पहिरियों कमु अमन अमान क़ाइमु करणु हूंदो आहे, पर हिन वक़्तु रियासत अमन अमान क़ाइमु करण में बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। लिहाज़ा इन अमन अमान जी बहाली जे लाइ ऐं बदअमनी ऐं महांगाई जे ख़िलाफ़ ऐं हिन वक़्तु असांजो पाणीअ जो जेको हिकिड़ो वॾो मसइलो हली रहियो आहे, अॻुवाट सिंध में पाणी कोन्हे, रहंदो सिंधु दरिया ते केनाल कढी करे इहो जेको थोरो घणो पाणी पहुचे थो उनखे बि ग़सब करण जी कोशिशि कई थी वञे। इन जे ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम 25 तारीख़ ते भरपूर एहतिजाजी तहरीक जो ऐलान कयो आहे। इंशाअल्लाह 25 तारीख़ ते सुबुह जो 9 बजे जामे इस्लामिया खां हिकिड़ी भरपूर एहतिजाजी रैली निकिरंदी। जामे इस्लामिया खां प्रेस क्लब ताईं तमामु जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि खे इन एहतिजाजी तहरीक में शरीक थियण जी दावत ॾिजे थी। तव्हां सभु इन तहरीक में शरीक थियो, चूंकि ही अमन अमान जो मसइलो हर हिकु माण्हू जो मसइलो आहे ऐं पाणी जो मसइलो असांजे जापे जो मसइलो आहे। लिहाज़ा इन में सभई दोस्त 25 तारीख़ ते सुबुह जो 10 बजे इन एहतिजाजी रैली में शरीक थियनि।